मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजो पंहिंजो साहिब ख़ान सोच जो ज़रूरु प्रोग्राम सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ आफ़ताब अहमद ख़ानज़ादो साहब जिन जो कालम सबक़ सेखारण जो वक़्तु जो इंतख़ाब कयो वियो आहे। ॿिए भाङे में अॼु असीं पेश करे रहिया आहियूं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जिन जे मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधी ज़बान ऐं तालीम, जंहिंजो लेखक आहे मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी। अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में अॼु असीं पेश कंदासीं नूर घलू साहब जिन जी मुख़्तसिर कहाणी जनाज़ो। त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था आफ़ताब अहमद ख़ानज़ादो साहब जिन जे कालम सबक़ सेखारण जो वक़्तु। आफ़ताब अहमद ख़ानज़ादो साहब जिन पंहिंजे कालम में लिखनि था, हाणे असां सभु मफ़रूर थी चुका आहियूं, पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारियुनि ऐं फ़र्ज़नि खां मफ़रूर, बैनुल अक़वामी ऐं मुल्की करप्शन जा मफ़रूर, इख़लाक़ी ऐं समाजी बुरायुनि जा मफ़रूर। जेॾांहुं बि नज़र डोड़ायो हर हंधि तव्हांखे मफ़रूर ई मफ़रूर नज़र ईंदा। हिक ॿिए खां लिकंदड़, हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदड़ मफ़रूर, हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदड़ मफ़रूर, मज़बूत पनाहगान में लिकल मफ़रूर। मज़े जी ॻाल्हि उहा आहे त पंहिंजे मफ़रूर हुजण जा उन्हनि खे रुॻो आङुरुनि ते ॻणण जेतिरा न पर सॼा सारा 1000 बहाना चङी रीति रटियल हूंदा ऐं उहे उन्हनि बहाननि खे सबबु क़रार ॾींदा रहंदा। तव्हां उन्हनि खां रुॻो पुछण जी ग़लती करे ॾिसो त पोइ उहे तव्हांखे हिक खां हिकु नायाब ऐं सुनहरी बहानो ॿुधणु नसीब थी वेंदो, ऐं इहो बि एतिरे त तसलसल सां जो तव्हां कुझु ई घड़ियुनि में पंहिंजी जुती छॾे भॼण ते मजबूर थी वेंदा ऐं उहो हमरा कावड़ मां चवंदे पंहिंजी पनाहगाहुनि ॾांहुं वेंदे नज़र ईंदो। वधीक आफ़ताब ख़ानज़ादो साहब पंहिंजे कालम में लिखे थो त टॉलस्टॉय मुताबिक़ माण्हुनि ज़िंदगी जे सवालनि खां बचण लाइ फ़रार जा 4 मुख़्तलिफ़ तरीक़ा अख़्तियार कया आहिनि।
फ़रार जो पहिरियों ऐं सभ खां मक़बूल तरीक़ो जहालत आहे। उन जा शिकार माण्हू उहे ॼाण ऐं सम्झण जी एलियत ई नथा रखनि त ज़िंदगी बेमाना आहे ऐं उहे उन जे शर खे परखण खां वांझायल आहिनि। ही उहे माण्हू आहिनि जेकी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, सोलन या सुकरात जी ज़हनी सतह खां कई कोह परे आहिनि। हुननि कॾहिं मौत जे राकास खे पाण ॾांहुं वधंदे नाहे ॾिठो ऐं न ई उन्हनि कुअनि खे जेकी ज़िंदगीअ जे टाड़ीअ खे टुके ऐं कटे रहिया आहिनि, जंहिंमें हू पाण चिंबड़ियल ऐं झुटियल आहिनि। उन्हनि खे त माखीअ जे उन्हनि क़तरनि सां मतिलबु आहे जेकी उहे लगातार चटे रहिया आहिनि। ॿियो तबिको लज़त पसंद जो आहे। उहे सभु ख़ुशीअ खे फ़रार जो बहितर तरीक़ो क़रार ॾियनि था। हीउ तबिको ज़िंदगीअ जी हक़ीक़तुनि खां चङी रीति वाक़िफ़ु आहे, पर खाइण पीअण, ऐश इशरत ऐं कैफ़ ऐं सुरूर खे हर शइ ते तरजीह ॾिए थो। उहे राकासनि ऐं कुअनि खां बि वाक़िफ़ु आहिनि ऐं उन्हनि जी मौजूदगीअ में माखीअ चटण खे ई बहितरीनु हिकमत अमली मञनि था। असांजे चौधारी इंसाननि जी अक्सरियत ज़िंदगीअ जे हिन फ़लसफ़े जे सहारे जीए थी ऐं उनखे ई कामयाबु सम्झे थी। उहे माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जे हाकारी रुखनि ऐं ख़ुशियुनि खे नाकामियुनि ऐं महरीमियुनि ते तरजीह ॾियनि था। संदनि ख़्यालु आहे त खेनि ज़िंदगी जी ख़ुशियुनि मां वॾो ऐं बहितर हिसो मिलियलु आहे। पंहिंजे ज़हनी ऐं अख़लाक़ी कमतरी जे करे उहे इहो सोचण ऐं सम्झण खां महरूम हूंदा आहिनि त ज़िंदगी में उन्हनि खे हासिलु थियल घणियूं नेमतूं हादसाती आहिनि ऐं इहो बि त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वांगुरु हर कंहिंखे हज़ारे महल ऐं हज़ारे ज़ालूं मुयसरु नथियूं थी सघनि। फ़रार जो टियों तरीक़ो ताक़त ऐं मज़बूतीअ जो वारो आहे। उन जो तरीक़ेकार इहो ॼाणी चाहे थो या उन ॼाण ते आधारियल आहे त ज़िंदगी बेमक़सद शर ते ॿधल ऐं अजाई आहे। फ़रार जो चोथों रस्तो कमज़ोरीअ जो रस्तो आहे। इहो उन ज़िंदगीअ सां चिंबड़ी रहण वारो रस्तो आहे जंहिंजे अजाई हुजण खां हर को वाक़िफ़ु ऐं आगाह हुजे ऐं इहो ॼाणींदो बि हुजे त आईंदा बि उन मां को नतीजो हासिलु थियण जो को इम्कान कोन्हे। असां उन लिहाज़ खां बिना भाॻ वारा ऐं पाण भरा आहियूं जो असांजो चइनी क़िस्मनि जे मफ़रूरनि सां वास्तो पवंदो रहंदो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहे समूरा मफ़रूर हिक पासे त पंहिंजी समूरी ताक़त सां ज़िंदगी जी समूरी लज़तुनि मां मज़ो वठी रहिया आहिनि, ज़िंदगी जी समूरी नेमतुनि ते कब्ज़ो करे वेठल आहिनि। उन्हनि खे यरगमाल बणायो अथनि ऐं उहे समूरियूं नेमतूं ऐं आसाइशूं ॿियनि लाइ हराम करार ॾींदा रहनि था ऐं जंहिंखे जिते जिते मौक़ो मिले थो उहो फुरलट करे मौक़ो मिलंदे ई फ़रार थी रहियो आहे ऐं ॿिए तरफ़ ई हमरा पंहिंजनि शरारतनि जे ज़रिए मासूम ऐं सॿाझनि माण्हुनि में इंतिहाई माठार सां मायूसीअ ऐं निरासाई पखेड़ण में मसरूफ़ आहिनि। जेकॾहिं तव्हांखे किथे को हमरा इहो चवंदे मिले त भली कुझु बि करियो, का बि तब्दीली न ईंदी, 70 सालनि खां इहो ई कुझु थींदो पियो अचे ऐं आईंदा इहो ई सभु कुझु थींदो रहंदो, तव्हां उन्हनि खे उन वक़्तु सुञाणे वठंदा छो त उहे हमरा मफ़रूरनि जा एजेंट आहिनि। उन्हनि जो कमु ख़ूबसूरतीअ सां अॻिते वधाए रहिया आहिनि। यादि रखो त दुनिया में सिर्फ़ु असां ई वाहिद क़ौम न आहियूं जंहिंजो मफ़रूरनि सां वास्तो पियो हुजे। असां खां अॻ में तमामु घणियूं क़ौमूं मफ़रूरनि खे भोॻे चुकियूं आहिनि। उन्हनि जे करतूतनि, अटकलनि, चालाकियुनि ऐं शातिरपणे खे बर्दाश्त करे चुकियूं आहिनि ऐं पोइ जॾहिं सभु कुझु उन्हनि जे सहप खां परे थी वियो
पोइ उहे पंहिंजे उन्हनि मफ़रूरनि ख़िलाफ़ु उथी खड़ा थिया, जंहिं करे उहे समूरा मफ़रूर पंहिंजनि मुल्कनि मां ईअं फ़रार थी विया जो अञा ताईं ॿाहिरिनि मुल्कनि में मफ़रूरनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं पंहिंजनि माण्हुनि खे ॾींहुं राति लोइण में मसरूफ़ आहिनि। यूनानी ॾाहे पार्मेनाइडेज़ जो चवणु हो त जेको कुझु बि चयो वञे थो ऐं सोचियो वञे थो उहो वजूदु रखंदो आहे, छो त उहो मुमकिन आहे त इहो मौजूदु हुजे ऐं इहो मुमकिन ई न आहे त जेका शइ न हुजे उहा वजूदु रखंदी हुजे। का शइ जंहिंखे सोचे सघिजे थो, जंहिंजे ख़ातिर सोचे सघिजे थो, ॿई हिकु आहिनि, छो त तव्हां कंहिं शइ जे न हुजण ते कुझु सोचे नथा सघो। ओडेसीअ जो इहो टुकड़ो असांजे लाइ आहे त बेज़ार रूहो, तव्हां ते कहिड़ी मुसीबत जी घड़ी अचण वारी आहे। राति तव्हांजे मथे ऐं पेरनि खे ढके छॾियो आहे। हर तरफ़ रोज राड़ो ऐं दाहूं कूकूं आहिनि। तव्हांजा ॻल धूड़ भरियल आहिनि। कमरे में भूतनि जो वासो आहे जेकी जिस्मनि खां ऊंधायुनि ताईं रवां दवां आहिनि। आसमान में सिज सर्द थी चुको आहे। कोहीड़ो चौफेर पखिड़ियल आहे। ज़ाहिर आहे त जेको कुझु असां सां थी रहियो आहे उनखां वधीक बुछड़ी हालत ॿी कहिड़ी थी सघे थी। जेकॾहिं असां पाण खे इहो सभु कुझु सोचे रखियो हो त पोइ मुआमले खे उते ई छॾियो। पर जेकॾहिं असां पंहिंजे लाइ हिकु ख़ुशहाल, कामयाब, पुरसकून ऐं ख़ुशीअ वारी ज़िंदगी जा ख़्वाब ॾिठा हुआ त पोइ तव्हांखे ई ॿुधायो त तव्हां उन्हनि ख़्वाबनि जी एॾी तज़ील छो पिया करियो, उन्हनि जी एतिरी बेइज़ती छो पिया करियो। बेज़ार हो, तव्हां ते अञा बि कहिड़ी मुसीबत जी घड़ी अचण वारी आहे। जेतिरियूं बि मुसीबतूं आहिनि तव्हां उहे सभु सही चुका आहियो। उन जहनम खां सवाइ को ॿियो जहनुम दुनिया में नाहे। उन्हनि भूतनि खां सवाइ को ॿियो भूत ई नाहे। उन्हनि मफ़रूरनि खां सवाइ को ॿियो मफ़रूर नाहे। हाणे सबक़ु सेखारण न पर सेखारण जो वक़्तु अची वियो आहे। मतिलबु सबक़ु सिखणु न पर सेखारण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे मफ़रूरनि ऐं भूतनि खे घर में लिकाइण न पर उन्हनि खे तड़ण जो वक़्तु अची वियो आहे। अचो त उन्हनि भूतनि ऐं मफ़रूरनि खे पंहिंजी दुनिया मां फ़रार थियण ते मजबूर करे छॾियूं। असांजे समाज जी बदकिस्मती रही आहे त असां मां घणे भाङे कंहिं बि क़िस्म जी ज़िमेवारी खणण लाइ तयारु ई न आहिनि। बाक़ी वाक़ा वॾा। असां हमेशह ॿियनि जे कुल्हनि ते बंदूक हलाइणु सिखियो आहे। जेॾांहुं बि नज़र फेराइजे थी हर पासे रुॻो वॾियूं ॻाल्हियूं, वॾियूं ड्राड़ूं ॿुधण में अचनि थियूं। बाक़ी अमली तौरु थोरा माण्हू आहिनि जेकी न सिर्फ़ु पंहिंजी ज़िमेवारी चङी रीति सां अंजाम ॾियनि था पर समाज जे ॿियनि फ़र्दनि सां हर सुठे कम में ॿाह ॿेली आहिनि। हैरत जी ॻाल्हि आहे त पाण कयूं कुझु बि न, बाक़ी ॿियनि खां कंहिं बि कम में थोरी बि घटिताई थिए त न रुॻो सुस्ती, कम चोरी ऐं हॾ हरामी जा इल्ज़ाम हणंदासीं पर उन सां गॾोगॾु घटि वधि पिया ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं पाण खे कंहिं आरसी ॾेखारण जी कोशिशि कई त पाण खे साफ़ ऐं सचो साबित करण लाइ अहिड़ा त सुनहरी रटियल बहाना ॿुधाईंदासीं जो अॻिलो एतिरो त सोचण ते मजबूर थी वेंदो त यार शायदि मां ग़लति आहियां। असांजे अहिड़े रवैये में एतिरो त तसलसुल आहे जो कंहिं बि मोड़ ते पाण खे पढ़ाइण खां कोन मुड़ूं। नफ़्सियाती ऐं समाजी माहिरनि मूजिबि इंसानु पंहिंजी ज़िमेवारियुनि खां मुंहुं उन करे मोड़ींदो आहे
जो खेसि पाण ते एतमाद न हुजण सबबि पाण खे उन क़ाबिल न सम्झंदो आहे जो कंहिं न कंहिं ज़िमेवारीअ खे चङीअ रीति निभाए सघे। हालांकि कंहिं बि ज़िमेवारीअ खे निभाइण लाइ सभु ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं संदसि वटि हूंदियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जा माण्हू नफ़सियाती बीमारीअ जा शिकार माण्हू आहिनि, जेकी उहो सम्झण ऐं ॼाण खां क़ासिर आहिनि त रब पाक हर इंसान खे सम्झ, सोच, ख़ूबियूं ऐं शऊरी लियाक़त ॾिनी आहे। सिर्फ़ु पंहिंजो पाण खे परखे ख़ूबियुनि खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे। पंहिंजो पाण ते बेएतमादी सबबि असां पंहिंजूं लिकियल सलाहियतूं उजागर करण त ठहियो, पर उबतड़ मौजूदा सलाहियतुनि जे टारीअ खे टुके ऐं कटे रहिया आहियूं। उनखां सवाइ ॿियो टोलो अहिड़ो बि आहे जेकी बिना महिनत जे सभु कुझु हासिलु करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। हिन क़िस्म जा फ़र्द हर सूरत में पंहिंजे ऐश इशरत खे हर शइ ते तरजीह ॾींदा आहिनि ऐं पोइ भले छो उन्हनि खे हाञेकार घस वठिणो पवे। नफ़सियाती ऐं समाजी माहिरनि मूजिबि अहिड़ा समाज जा फ़र्द बि हिकु नफ़सियाती कशमकश में मुब्तला आहिनि, जेकी अहिड़ी नफ़सियाती ऐं समाजी बरतरीअ में चिंबड़ियल हूंदा आहिनि जो उन्हनि जो सिर्फ़ु पंहिंजी ज़ात सां मतिलबु हूंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में उन्हनि खे ख़ुदि परस्त चवणु ग़लति न थींदो। पंहिंजी ज़ात जे फ़रेब में मुब्तला थी इहो विसारे वेहंदा आहिनि त ज़िंदगीअ में उन्हनि खे हासिलु थियल घणियूं शयूं हादिसाती ऐं आरज़ी आहिनि। जेकॾहिं असां पाण खे इहो सभु कुझु ताहयात लाइ सोचे रखियो आहे त पोइ इनफ़रादी तौर त वक़्ती कामयाबी रसी वेंदी, पर इज्तिमाही तौर समूरे समाज लाइ ख़ुशहाली, कामयाबी, पुरसुकून ऐं ख़ुशी सिर्फ़ु हिकु ख़्वाबु हूंदो ऐं ख़्वाबु त मुसाफ़िर आहे, गॾु केसि ताईं हलंदो। तंहिं करे हाणे पंहिंजे रवैयनि खे बदिलाइण जो वक़्तु अची वियो आहे। ईअं न थिए जो मोकिलाणी जी महल अची वञे। अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ पेश कयूं था मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जिन जो मुरतब थियल किताब असांजी ॿोली असांजे तालीम मां मज़मून सिंधी ज़बान ऐं तालीम, जंहिंजो लेखक आहे मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहब जिन पंहिंजे कालम में लिखनि था, सिंधी ज़बान निहायत क़दीम ऐं तारीख़ी ज़बान आहे। बरे सगीर हिंदो पाक में हिन खां वधीक झूनी ज़बान ॿी कान्हे। किन आलमनि लिखियो आहे त ख़ुदि संस्कृत बि सिंधी ज़बान खां पोइ पैदा थी आहे। सिंधी ज़बान हिकु इल्मी ऐं सरमाएदार ज़बान आहे जंहिंखे पंहिंजी लुगत आहे ऐं अंदाज़े तौर मंझसि 2 लख लफ़्ज़ आहिनि। चयो वञे थो त अंग्रेज़ी ज़बान बि 2 लख खनि लफ़्ज़ मस थींदा। इस्तिलाहात ऐं मुहावरत जो वॾो अंदाज़ो उन खां सवाइ आहे। हिन ॿोलीअ खे पंहिंजो रस्मुल ख़त आहे जंहिंखे अरबी सिंधी रस्मुल ख़त चयो वञे थो। इहो पूरे इस्लामी दुनिया, ईरान, मिस्र, अफ़गानिस्तान, इंडोनेशिया, तुर्की जे ॿोलियुनि ऐं उन्हनि जे रस्मुल ख़त खां तारीख़ी तौर क़दीम रस्मुल ख़त आहे जो ख़ालिस अरबी रस्मुल ख़त तां वरितल आहे। उन जे मुक़ाबले में फ़ारसी ऐं उर्दू, पश्तो ऐं बलोची रस्मुल ख़त में वॾो फ़र्क़ु आहे ऐं उर्दू उन तां वरितल आहे। गोया पूरी दुनिया में अरबी रस्मुल ख़त वांगुरु महफ़ूज़ ऐं इल्मी रस्मुल ख़त फ़क़ति सिंधी ज़बान जो रस्मुल ख़त आहे जंहिंमें हज़ार किताब छपिजी चुका आहिनि। सिंधी ॿोलीअ खे पंहिंजो ग्रामर आहे जो हर हैसियत सां मुस्तक़िल ऐं साइंटिफिक आहे, जो संस्कृत
ऐं अरबी सिर्फ़ु न हुओ वांगुरु कामिल बि आहे। सिंधी ज़बान खे पंहिंजे अज़ीम तारीख़ी हैसियत सां गॾु रुॻो ॿोलीअ जे वजूद ऐं उन जे तश्कील, लुग़त जी तरतीब, उसूलनि मुतलिक़ वॾो इल्मी ऐं तारीख़ी ज़ख़ीरो मौजूदु आहे। सिंधीअ खां सवाइ हिंदी, संस्कृत, पारसी, अंग्रेज़ी ऐं जर्मन ॿोलियुनि में तमामु घणा किताब तालीमी तौरु छपिया, जिन में सिंधी ॿोली जी तारीख़, अदब ऐं लुग़त मुतलिक़ इल्मी तरह छंड-छाण पिणु मौजूदु आहे। सिंधी ज़बान ज़रिए तालीम रहंदी आई आहे। सिंधी संदसि अदबी ऐं शइरी ज़ख़ीरो अगरचे समन जे राज में पैदा थियो, पर कलोड़नि जे दौर में ठटे जे आलमनि ऐं बुज़ुर्गनि सिंधी ॿोलीअ खे दीनी तालीम ज़रिए तालीम करे इस्तेमालु करणु शुरू कयो। मोहम्मद हाशिम ठटवी ऐं अबुल हसन ॾाहिरी, मुला मुइन, मखदूम सादिक, मखदूम ज़ियाउद्दीन ऐं उन खां सवाइ उन दौर में पाट, बोबक, हाला, सेवण, मटियारीअ में जेकी बि मकतब ऐं मदरसा हुआ, तन में दीनी किताब अरबी ऐं फ़ारसीअ सां गॾु सिंधी ॿोलीअ में बि पढ़ाया वेंदा हुआ। उन खां पोइ मीरनि जे राज में अगरचे सरकारी ज़बान फ़ारसी हुई, पर ज़रई तालीम वरी बि सिंधी ॿोली रहंदी आई आहे। ख़ुदि अंग्रेज़नि जे दौर में बि पूरे सूबे जी तालीमी ज़बान खे पंहिंजे तारीख़ी ऐं तालीमी हक़ खां महरूम करण लाइ को बि इल्मी तहज़ीबी दलील नज़र नथो अचे। सिंधीअ खे मादरी ज़बान हुअण जो पिणु हक़ ऐं शरफ़ हासिलु आहे। सदियुनि खां इहा ॿोली हिन मुल्क जी माण्हुनि जी मादरी ज़बान रहंदी आई आहे ऐं तालीमी नुक़्ते नज़र सां माहिरनि जी उहा राय पिणु आहे त उहा तालीमी कारगर साबित थिए थी जा ॿारनि खे मादरी ज़बान में ॾिनी वञे। अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था नूरघलो साहब जिन जी मुख़्तसिर कहाणी जनाज़ो। मंसूर पंहिंजनि सोचुनि में गुम सिगरेट जा वॾा वाका यानी सिगरेट जा वॾा कश हणंदे पंहिंजी धुन में मगन फुटपाथ ते हलंदे मन ई मन में जमहूरी हुकूमत जी बुज़दिलाना कारकर्दगी, समाज में थींदड़ नाइंसाफ़ियुनि, तबक़ाती निज़ाम में अणबराबरी, मेरिट जी लताड़ ऐं ॿियनि अनेक उलझी वियल सवालनि खे सुलझाइण जी नाकाम कोशिशि कंदे प्रेस क्लब ॾांहुं अची रहियो हो त फ़िज़ा में ओचितो सीटियुनि ऐं सायरनि जा दिलि धकाईंदड़ आवाज़ ॿुधी ॼण होश में ईंदे हैरत मंझां हेॾी होॾे ॾिसणु लॻे थो। संदसि पेशानीअ जा गुंज वधीक घेरा थी वञनि था। साम्हूं रस्ते जे ॿिन्ही पासे पुलिस वारा लठुनि सां माण्हुनि खे मारींदे रोडनि खां परे हटाए रहिया हुआ। हर तरफ़ खां ईंदड़ ट्रैफ़िक खे रोके रहिया हुआ, जंहिं करे हर तरफ़ ट्रैफ़िक जाम थियणु लॻी। हिकु पुलिस वारो हिकु बुज़ुर्ग खे गले खां पकिड़े बेदर्दी सां धिका ॾेई हटाए रहियो हुयो। मंसूर क्रोध ऐं कावड़ मां उहे माजरा ॾिसंदे ओॾांहुं वधी वञे थो ऐं बुज़ुर्ग शख़्स खे छॾाईंदे पुछे थो, ए मिस्टर, हीउ छा पियो थिए? कुझु त बुज़ुर्गनि जो ख़्यालु कयो। पुलिस वारे उन बुज़ुर्ग शख़्स खे धिको ॾेई कावड़ मां मंसूर ॾांहुं निहारींदे, तोखे ख़बर नाहे त मिनिस्टर साहब पियो अचे? मिनिस्टर साहब पियो अचे, को तूफ़ान त कोन थो अचे त हिननि ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह? मंसूर फुटपाथ जे ॿिन्ही पासे ड्रिनल ऐं मायूस चेहरनि ॾांहुं निहारींदे चयो, मिस्टर, अव्हां पंहिंजो कमु कयो। पुलिस वारे मंसूर खे कुल्हे में हथु विझंदे चयो, हटो हटो,
असांखे मथे खां हुकुम आहे। मंसूर कावड़ मां मथे खां हुकुम आहे त माण्हुनि खे बेदर्दी सां मारियो, हिननि जी तज़लील कयो। एतिरे में हिकु पुलिस इंस्पेक्टर हथ में जलियल छड़ी फेराईंदे भरिसां अची कावड़ मां पुलिस वारे खे चए थो, हीउ छा थी रहियो आहे? हटाई छो न थो माण्हुनि खे? हीउ साहब केरु आहे? सर, हीउ साहब कम में दख़ल अंदाज़ी करे रहियो आहे। पुलिस वारो मंसूर खे घुरींदे चए थो। मंसूर खीसे मां कार्ड कढी ॾेखारींदे चयो, मां सहाफ़ी आहियां। तूं केर बि हुजीं? इंस्पेक्टर मंसूर खे पोइते हटाईंदे, असांखे पंहिंजो कमु करणु ॾे, हटो प्लीज़। इंस्पेक्टर मंसूर खे हिकु तरफ़ हटाए अॻिते वधी वञे थो। मंसूर कावड़ ऐं बेवसीअ मां हिन खे ऐं परेशान हाल माण्हुनि खे ॾिसंदो रहे थो। एतिरे में भरिसां वारे रस्ते ते कुझु माण्हुनि खे रोईंदे ऐं पुलिस वारनि खे हथ ॿधी मिनतूं कंदे ॾिसे थो। मंसूर जा क़दम उॾां वधी वञनि था। साम्हूं हिकु जनाज़ो रखियल माण्हू परेशान रोड क्रॉस करे रोड जे ॿिए पासे मैत खे दफ़नाइण लाइ। एतिरे में 2-3 ॿिया पुलिस वारा अचनि था ऐं लठियूं फेराईंदे धाऊं कंदा रहनि था, हटो हटो हटो, परे थियो परे थियो। अड़े छा थो करीं? कुते जा, अड़े हीउ कंहिंजो जनाज़ो आहे, हटायोसि तव्हां। ॾिसो नथा, मिनिस्टर साहब पियो अचे। माण्हू हथ ॿधी मिनतूं कंदे, पर साईं हीउ त जनाज़ो आहे, कुझु त ख़्यालु कयो। 1 मिंट में रोज़ क्रॉस करे वेंदासीं। 2 कलाक थी विया आहिनि, मिनिस्टर साहब अलाए कॾहिं ईंदो। साईं, असांखे रोड क्रॉस करणु ॾियो, जनाज़े खे दफ़नाइणो आहे। मंसूर सॼो तमाशो हैरत ऐं कावड़ मां ॾिसंदो रहे थो। अवामी हुकूमत माए फुट। कावड़ मां मंसूर जूं रॻूं ताणिजी वञनि थियूं। ख़बरदार! पुलिस वारा लठियूं फेराईंदे, असांखे पंहिंजी नौकिरी विञाइणी कोन्हे। मथां खां हुकुम आहे, जेसिताईं मिनिस्टर साहब नथो गुज़रे तेसिताईं माण्हू त छा, पर पखी बि रोड क्रॉस नथो करे सघे। छा आहे छाजो घोड़ा? इंस्पेक्टर भरिसां ईंदे कड़के वारे आवाज़ में। पर जनाब, मंसूर पाण खे रोके नथो सघे ऐं अॻिते वधी इंस्पेक्टर खे सम्झाईंदे, साईं कुझु त ख़्यालु कयो, ॾिसो नथा हीउ जनाज़ो आहे ऐं काफ़ी देरि खां निठण उस में रखियलु आहे। ख़ामोश! इंस्पेक्टर जनाज़े जे डोलीअ जे हथ ते छरी हणंदे, हटायो हटायो हिन जनाज़े खे। मंसूर ॾे मुंहुं करे, तूं वरी अची वई? छो? मंसूर तंज़िया अंदाज़ में, मुंहिंजे अचण ते पाबंदी आहे छा? ॾिसो नथा माण्हू रोड क्रॉस करे जनाज़े खे दफ़न लाइ केॾो परेशान आहिनि। ॾिस मिस्टर, इंस्पेक्टर कावड़ मां, तूं केर बि आहीं, हिन वक़्तु रस्तो ब्लॉक आहे। जी, मंसूर तंज़ मां चए थो। मिनिस्टर साहब थो अचे, उन करे रस्ता ब्लॉक करे पब्लिक खे परेशान था कयो। असांखे मथे खां हुकुम आहे। मिनिस्टर आहे का मुगलिया शहज़ादी त कान्हे न जो माण्हुनि खे एॾो थो शर्माए। मंसूर खिलंदे चवे थो त मंसूर जी ॻाल्हि ते जनाज़े भरिसां बीठल माण्हुनि में बि ठहकुड़ो पइजी वञे थो। शट अप! इंस्पेक्टर पुठी वराए चवे थो। यू शट अप! मंसूर बि कावड़ जी इंतिहा ते पहुची वञे थो। इंस्पेक्टर मंसूर ॾांहुं उलर करे थो त मंसूर बि ॿाहूं खंजे हिन ॾांहुं वधे थो। एतिरे में हिकु तेज़ सीटियुनि ऐं सायरनि जे आवाज़ सां सभु अलर्ट थी वञनि था। परे खां गाॾियुनि ऐं मोबाइलनि जी डिघी कतार सां मिनिस्टर साहब जी गाॾी नज़र अचे थी। मंसूर हिकदमि पंहिंजो प्रेस कार्ड हथ में झले,
हथ मथे करे डोड़ पाए विच रस्ते ते बीह रहे थो। फिज़ा में ब्रेकुनि ऐं टायरनि जी चीखुनि ऐं हथियारनि ऐं सीटियुनि जा आवाज़ गूंजे माहौल में अजीब कैफ़ियत पैदा कनि था। सभु गाॾियूं बीही वञनि थियूं। सिक्योरिटी स्टाफ कंहिं इम्कानी ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट थी वञे थो ऐं ड्रोड़े मंसूर खे हटाइण जी कोशिशि कनि था। मंसूर मज़ाहत करे ज़ोर ज़ोर सां दाहूं कंदे चवे थो, मूंखे मिनिस्टर साहिब सां मिलणो आहे, मूंखे मिनिस्टर साहिब सां कुझु ॻाल्हाइणो आहे। मिनिस्टर साहिबु मंसूर जे हथ में सहाफ़ी जो कार्ड ॾिसी दरीअ जो शीशो लाहे सिगार वात मां चॿाड़ींदे पुलिस वारनि खे हथ जे इशारे सां रोके थो ऐं मंसूर खे पाण लाइ अचण जो इशारो करे थो। मंसूर मिनिस्टर जे गाॾी जे भरिसां ईंदे, सर अव्हां खां हिकु सुवालु पुछणु था चाहियूं। मिनिस्टर हिपोक्रेटिक अंदाज़ में, जी 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 चओ, छा ॻाल्हि आहे? मंसूर तलख लहजे में, असां माण्हुनि अव्हां खे वोट छो ॾिना आहिनि? मिनिस्टर साहिबु सिगार जे रख उॾाईंदे मुस्कुराईंदे चवे थो, ज़ाहिर आहे अवाम जी ख़िदमत लाइ। त पोइ ही पई थिए अवाम जी ख़िदमत? अचो त मां अव्हां खे ॾेखारियां त अव्हां जा पुलिस वारा कीअं पिया माण्हुनि जी ख़िदमत कनि। मिनिस्टर सियासी अंदाज़ में सोचे मौक़े जी नज़ाकत खे सम्झी गार्ड खे इशारो करे थो त गार्ड गाॾीअ जो दरवाज़ो खोले अटेंशन ते बीहे थो। मिनिस्टर साहिबु शाहाना अंदाज़ में गाॾीअ मां ॿाहिरि निकिरे थो ऐं माण्हुनि ॾांहुं ॾिसी हथु लोॾे थो। मोट में माण्हुनि जे तूफ़ान तरफ़ां को बि रेस्पॉन्स न मिलण ते मंसूर ॾे निहारे, जी छा मामिलो आहे? मंसूर माण्हुनि ॾांहुं इशारो करे, सर हिकु त ही अवाम निटण उस में गर्मीअ में अव्हां जे अचण सबबु रोड ब्लॉक थियण करे परेशान आहिनि। हू ॾिसो छा आहे? ही त जनाज़ो आहे। जी हा सर, ही कंहिंजो जनाज़ो आहे? इहो अवाम जो जनाज़ो आहे सर। मंसूर तलख लहजे में चवंदे, अव्हां जी सिक्योरिटी सबबु सिक्योरिटी वारा हिन खे दफ़नाणी नथा ॾियनि, 3 कलाकनि खां पियो आहे। ओ नो 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 नो, पर छो? मिनिस्टर साॻे मुनाफ़िक़ाना अंदाज़ में चए थो, मजबूर हो जो सियासी मिनिस्टर हो ऐं हिन अवाम जे वोटनि सां ई कामयाब थी हुकूमत जी जमात जो मिनिस्टर हो। तंहिं करे हिन खे अवामी हुकूमत जो भरम रखण लाइ न चाहींदे बि अवाम जी ॻाल्हि ॿुधणी हुई। ही छा आहे ऑफिसर? मिनिस्टर सिक्योरिटी अमलदारनि ॾांहुं कावड़ मां निहारींदे, अवाम खे जनाज़े खां छो रुकियो आहे? अव्हां जी सिक्योरिटी सर, अमलदार डिॼंदे चयो। शटअप, छा मुंहिंजी जान हिन अवाम खां वधीक आहे? मिनिस्टर कावड़ में वॾे अमलदार ॾांहुं ॾिसी, हिननि सभिनी खे सस्पेंड कयो, अवाम सां बदतमीज़ी था कनि, चई जनाज़े ॾांहुं वधंदे, अचो असां सभु गॾिजी हिन जनाज़े खे रोड क्रॉस था करायूं। आख़िर त असांजो अवाम जो जनाज़ो आहे। अवामी हुकूमत न दफ़नाईंदी त ॿियो केरु दफ़नाईंदो? मिनिस्टर अॻिते वधी जनाज़े खे कुल्हो ॾेई आहिस्ते आहिस्ते रोड क्रॉस करे थो। माण्हू मिनिस्टर साहिब जो रवियो ॾिसी कलमा शहादत बदिरां मिनिस्टर ज़िंदाबाद जा नारा हणंदे जनाज़े पियो हलणु लॻनि था। मंसूर अकेलो रहिजी वञे थो। संदसि चपनि ते तलख मुस्कुराहट अची वञे थी ऐं हू मायूसीअ मां कंधु लोॾे सिगरेट दुखाए वॾा कश हणंदे VIP कल्चर खे ॼण दुहे में उॾाईंदे फुटपाथ हलणु लॻे थो। संदसि कननि में मिनिस्टर ज़िंदाबाद जा परे थींदा आवाज़ अचनि था। ॿिए ॾींहुं पुलिस स्टेशन में हिकु औरत 3 नंढड़नि ॿारनि सां गॾु पंहिंजी मुड़ुस जी गुमशुदगी जी रिपोर्ट लिखाईंदे नज़र अचे थी। पुलिस ऑफिसर औरत ॾे निहारे, तुंहिंजे मुड़ुस जो नालो छा आहे? मंसूर। पुलिस ऑफिसर हैरत मां, छा मंसूर?
सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। अव्हां पंहिंजी क़ीमती राय वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल info@radiovoiceofsin.com ते उमाणे सघो था। असांखे हमेशह जीअं अव्हां जे पैगामनि जो ओसिलो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलणी नाहे, सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन